वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तकीम। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन और मौजूद सामीन, अल्लाह ताला जल जलालहू पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां, मेहरबानी बाज सां रबीउल अव्वल जे भलारे महीने में पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बा सादत वारे महीने में अवां जे हिन ॻोठड़े में चाचड़नि साहबनि जे इलाक़े में चाचड़नि साहबनि जे ॻोठड़े में अल्लाह साईं पंहिंजी मेहरबानी बाज सां क़ुरान शरीफ़ जो जलसो ऐं वाइज़ नसीब करण फरमायो अथईं। समूरा जो अल्हम्दुलिल्लाह। बतौर शुक्राने में जो असांखे अहिड़ो साईं मिलियो जीअं मिठड़े साईं जे मिलण सां दुनिया में रंग लगी विया। समूरा पंहिंजे प्यारे साईं जे मथां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ ऐं सलाह शरीफ़ पढ़ण फरमायो। वॾे आवाज़ सां ईमानी जज़्बे सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ईमान वारो, असां तां अल्लाह जो पूरी ज़िंदगी शुक्रियो अदा कयूं तॾहिं भी घटि थी पवंदो जहिड़ी नेमत अल्लाह से मदीने वारे साईं जी नसीब करण फरमाई। चौदह अल्लाह साईं वॾो थोरो करे विधो ईमान वारनि ते। हूअं त अल्लाह जा वॾा थोरा आहिनि,
रब रहमान जा वॾा एहसान आहिनि। फरमाए वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा। अञा ख़ुशीअ में चओ सुभान अल्लाह, अञा ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह, अञा वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ओ ईमान वारो, अल्लाह तुंहिंजा वॾा थोरा आहिनि। फरमाए व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा। मां अल्लाह जा एहसान अल्लाह त नथा सघो। मां अल्लाह जा थोरा एहसान एॾा आहिनि तव्हांजे मथां जो मां अल्लाह जा एहसान थोरा तव्हां ॻणे बि नथा सघो। ॻण जी ताक़त में बि ताक़त मजाल न आहे, एॾा एहसान। पर वॾे में वॾो थोरो इहो करणु फरमायो मां लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अञा ख़ुशीअ में चओ सुभान अल्लाह। फरमाए इज़ बअस फ़ीहिम रसूलम मिन अनफुसिहिम, रसूलम मिन अनफुसिहिम, रसूलम मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ओ ईमान वारो, मां अहिड़ो थोरो कयो मां जो मिठड़ो मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे रसूल नबी बणाए ॾिनो। मां वरी पंहिंजे जिन्स मां रसूल बणाए ॾिनो मां जो तव्हांजी इज़त खे वधाए छॾे, तव्हांजे शान खे, तव्हांजे मर्तबे खे, तव्हांजी फज़ीलत खे वधाए बुलंद कयुमि। रब रहमान फरमायो लक़द करमना बनी आदम। ये आदम जी औलाद, मां अल्लाह तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त तव्हांखे मां अल्लाह वॾी इज़त वारो बणाए छॾियो आहे। फरमाए वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। हिन कुरान शरीफ में अल्लाह से कसम कया चार, घणा कसम। फरमाए तो मांखे तीन जो कसम आ, मांखे ज़ैतून जो कसम आ। फरमाए मांखे तूर सीना जबल जो कसम आ। फरमाए मांखे अमन वाले मक्के शरीफ जो कसम आ। लक़द ख़लक़नल इंसान, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। ओ इंसानो तव्हांखे मां VIP ठाहियो आहे। 40,000 मखलूक़ात दुनिया में पैदा थिया, घणा हज़ार, 40,000, पर पहिरियों दर्जो अल्लाह से इंसान खे नसीब फरमायो। इहो कंहिंजे करे जो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदको। ओ ईमान वारो, पंहिंजे मदीने वाले साईं जी ताबेदारी कंदा रहो, गुलामी कंदा रहो, इत्बा कंदा रहो। फरमायो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन।
अहिड़ो तव्हांखे मां रसूल अता फरमायो आहे, अहिड़ो तव्हांखे मां नबी अता फरमायो आहे जेको जहाननि वारनि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। माण्हुनि जे लाइ त साईं रहमत आहे, पर जो जिन्हनि जे लाइ बि रहमत आहे, मलाइकनि जे लाइ बि रहमत आहे, जानवरनि जे लाइ, पखियुनि ऐं परंदनि जे लाइ, जीतनि ऐं जरासीमनि जे लाइ, किवलनि ऐं माकुड़नि जे लाइ बि जो साईं रहमत बणिजी आया हा। जिन भी कलमू पढ़े अल्लाह जी मेहरबानी सां कलमू शरीफ पढ़ी मदीने वाले साईं जे हथनि ते बैयत करे जिन भी मुसलमान थी विया। फरमाए कुल ऊहिया इलैया अन्नहुस्तमा नफरुम मिनल जिन्न फकालू इन्ना समिअना कुरआनन अजबा। सुभान अल्लाह, ईमानी जज्बे सां वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। रब रहमान फरमायो मां अल्लाह शाहिद आहियां। जिन सूरत नालो ई सूरत जो छा रखियो जिन। फरमायो रब रहमान कुल ऊहिया इलैया अन्नहुस्तमा नफरुम मिनल जिन्न फकालू इन्ना समिअना कुरआनन अजबा। जिन्हनि जे अखियुनि मां पाणी तो वहे, जिन रोअनि था, ॿिया जिन था चवनि छा थियो त छो था रो, चवनि था इन्ना समिअना, पढ़ो तो सही, इन्ना समिअना कुरआनन अजबा। वाह जो असां अजीब क़ुरान ॿुधो आहे। पढ़ण वारो हुयो मदीने वारो मिठड़ो मोहम्मद करीम सबजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नखला वादीअ में सुबुह जी नमाज़ में मिठड़ो साईं तिलावत करे पियो, जिन्हनि जो गुज़र थियो। ॿुधो आवाज़ बिरकुनी बीह रहिया, हिक ॿिए खे चवनि था इन्ना समिअना कुरआनन अजबा। वाह जो अजीब कुरान ॿुधो आहे, वाह जो अजीब कुरान जो रंग आहे। अखियुनि मां पाणी वहाए वॾे आवाज़ सां जिन हिक ॿिए खे चवनि था वलन नुशरिक बिरब्बिना अहदा। ॾाढाई नथा जो सुभान अल्लाह। जिन्हनि खे अल्लाह साईं अहिड़ी हिदायत ॾिनी, अहिड़ी सम्झ अता फरमाई जो जिन्हनि खे उते जो उते रंग अहिड़ो लॻी वियो, चऊं त वरी असां अल्लाह सां शरीक न कंदासीं, वरी भाई वार न बणाईंदासीं। वलन नुशरिक बिरब्बिना अहदा। असां मर्दे मरी वेंदासीं, अल्लाह सां गॾु शरीक न कंदासीं, भाई वार न बणाईंदासीं, साथी न बणाईंदासीं। अॼु समूरा जो इंशाअल्लाह ताला असां जिन्हनि जे तरीक़े जे ते भी असां हली पाण खे मुवहिद कंदासीं। जिन भी वाह जो तारीफ़ जे लाइक़ थी पिया, जो मुवहिद बणिजी विया, मुसलमान थी पिया, उन्हनि मां शिरक जी बेदारी ज़ाहिर थी पई। इमामुल अंबिया सरताजुल अंबिया मिठड़े नाले वाले हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आयत मुबारक बियो त अल्लाह से हिकिड़ो आहे। अदा मदीने वाले साईं जो कहिड़ो आहे, ॻाल्हायो ई नथा। हे क़ुरान शरीफ़ मुंहिंजे मथे ते आहे, अल्लाह जी ज़ात जो कसम, मां क़ुरान शरीफ़ खोलियो पढ़ो। मदीने वाले साईं जो आयत पहिरियों सफ़ा जबल ते पहाड़ ते बीह फरमाइंदा क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह। ओ मुझे कबीले जा मानू,
ओ कुरैश खानदान जा मानू, ओ हाशमी कबीले जा मानू, हेॾे अचो सभिनि खे घुराए। फरमायो त तव्हां अलाए काथे शिरक में रहिया हो। हाणे मां तव्हांजो प्यारो मिठड़ो मोहम्मद करीम सम्झो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे वाइद थो कयां, कन खोले ॿुधो। फरमायो ला इलाहा इल्लल्लाहु तुफ्लिहू। फरमायो इहो मुंहिंजो वाइज़ ॿुधी सम्झी अमल कयो त तव्हांजा दुनिया ऐं आख़िरत में बेड़ा पार थी वेंदा। पहिरियों वाइज़ साईं सफ़ा पहाड़ ते जबल ते इहो फरमायो त लात जी इबादत करणु जाइज़ नाहे, मनात जी इबादत करणु जाइज़ नाहे, हुबल जी इबादत करणु जाइज़ नाहे, ॿियनि बुतनि जी इबादत करणु जाइज़ ई नाहे। फरमायो ला इलाहा इल्लल्लाह, हिकिड़ो ई अल्लाह आहे जेको वहदहू ला शरीक आहे। अॼु कहिड़ा कहिड़ा चौथा त मदीने वारे साईं जे वाइद मुबारक खे जीअं में जायूं ॾियासीं। मुशरिक न थिजो, तौहीद जो नूर पैदा कजो। समूरा चओ त अल्लाह से वहदहू ला शरीक आहे। इमाम नासान फरमाए थी, मुंहिंजो बचड़ो जॾहिं मुंहिंजे पेट में ॿार जलो अफरोज़ थियो, ॿार आयो, मुंहिंजो बचड़ो ॼमंदो वियो त ॼमण सां अल्लाह जी महिरबानीअ सां सिधो डायरेक्ट सजदे में हलियो वियो। मां हैरान थी वियुमि त वाह जो मूंखे अल्लाह से बचड़ो ॾिनो आहे, पर ॼमण सां वेठो सजदा थो करे। काबतुल्लाह शरीफ वॾे मुंहुं करे सजदे में वियो। अम्मा फरमायो मां लफ़्ज़ मुबारक साईं जा ॿुधा बचड़े जा, ही आवाज़ मुझे कनन ते पहुतो, सुबहान रब्बियल आला। पढ़ो तो सही, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। फरमायो तो को भी इबादत जे लायक नाहे मुझो रब साईं, सभिनि खां बुलंद भी आहे त शरीकनि खां पाक भी आहे। ओ ईमान वारो, मदीने वारे साईं जो ॼमण साईं होको इहो ऐलान इहो वरी पोरी ऐलान कंदा फरमाइनि था, कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह। अदा मां पंहिंजे तरफ़ तव्हांखे का ॻाल्हि ॿुधायां अहिड़ी ठोस त तव्हां अची मांखे झलियो त मोले साहब छा थो ॻाल्हाए, काॾे तो बयान फेराए। पर जेकॾहिं मुंहिंजो वाइज़ हिन क़ुर शरीफ़ में हुजे त तव्हांखे मञणो पवंदो त क़ुर शरीफ़ सचो आहे। फरमाए तो कुल इन सलाती, पढ़ो साईं, पढ़ो तो ईमान ताज़ो थियो, पढ़ो तो दिलनि तो कट लहे। फरमाए कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजो सभु निमाज़ा, साईं फरमायो इन सलाती, मुंहिंजो सभु निमाज़ा, व नुसुकी, मुंहिंजो सभु कुर्बानियूं, व महयाय व ममाती, मुंहिंजो जीअण मुंहिंजो मरण, लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजो जीअण मुंहिंजो मरण उन अल्लाह साईं जे लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार। जहाननि जो पालनहार केरु आहे? अदा मखलूकात कंहिंजे दरवाजे ते पले थी। फरमाए तो अमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा।
जेका भी ज़मीन ते चुरंदड़ पुरंदड़ मखलूकात दा सभिनि जे रिज़्क़ जो ज़ामिन मां अल्लाह साईं आहियां। फरमाया वक़अय्यिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम व हुवस समीउल अलीम। अदा जेका भी मखलूकात दा या कंहिंजे आसरे ते अल्लाह यर्ज़ुक़ुहा अल्लाह से उनके रिज़्क़ पहुंचाए तो अल्लाह जे आसरे ते निकरन था वीचारा पखी परंदा जीत जरासीम टोलियूं माकुड़ा सुबह जो निकरंदा अल्लाह जो ज़िक्र कंदा तो शाम जो अल्लाह से ढवक कराए घर वापस तो मोटा। ओ ईमान वारो मदीने वाले साईं फरमायो तो अल्लाह साईं जे लाइ आहे जेकी भी मुंहिंजी हयाती आहे मुंहिंजो मरण अल्लाह साईं जे लाइ। ऐं ॿियो ऐलान कंदे फरमायो कुल्ला अमलिकु लिनफ्सी ॿुधो साईं मां पंहिंजे तरफ़ खां शिकार पोइ मुकायत ठाहियो हुजां त तव्हां मूंखे वक़्तु पकड़ कजो छो जो हाफ़िज़ साहब बि हिते हूंदा आलम सगुरा बि हूंदा जल्द करे मूंखे ब्रेक हणाइजो त साईं छा थो चवईं। मदीने वाले साईं फरमायो कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा ओ दुनिया में रहण वारो मदामा में वहम कयो मदामा में उम्मीदार रखो त असांजो नबी हाजत वारो आवा असांजो नबी मुश्किल कुश आहे असांजो नबी कासाद आहे असांजे नबीअ खे हर शइ जी अल्लाह से ताक़त ऐं कुवत ॾिनी आहे। पाण फरमायो त मतां वहम शैतान पैदा करे ख़बरदार फरमायो ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा इल्ला मा शा अल्लाह। आते जाके सुभान अल्लाह। अञा असांजो हज़रत मौलाना साईं अली शेर बिरोई साहब पोइ हिते वेठो आहे महिमान ख़ास तव्हां सुभान अल्लाह ईअं था कयो ॼण भॼण जे इरादे में हो ॼण थकिजी पिया हो मानी भी खादी तो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चयो त जीअं साईं खे दिलि जाइ थिए त जमात चुस्त वेठी आहे। अञा वॾे आवाज़ सां चयो सुभान अल्लाह। मदीने वाले मिठड़े मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं भी साईं जो नालो मुबारक खजे ज़िक्र थे तो जल्द में पढ़दा कयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन में वॾो सवाब आहे जेको हर दफ़े साईं जे नाले मुबारक ते पढ़दो क़यामत जेॾी मदीने वाले साईं सां गॾु बीठो हूंदो शफ़ाअत भी जल्द में नसीब थींदसि मदीने वाले साईं सां गॾु बिश्त में हलियो। साईं फरमायो कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा ओ वहम जा मरीज़ मदामा में वहम कयो ला अमलिकु लिनफ्सी माना ही नथा कयो अलाए छो थकिजी पिया हो ला अमलिकु लिनफ्सी पाण फरमायो त मां नफ़्स पंहिंजे जो मालिक भी न आहियां ज़र्रो वला नफ़अन वला ज़र्रा जो पाण खे नफ़ो पहुचाए सघां या नुक़सान पहुचाए सघां साईं तुझे नफ़े नुक़सान पहुचाइण वारो केरु आहे फरमायो इल्ला माशा अल्लाह। मुझे नफ़े नुक़सान पहुचाइण वारो भी अल्लाह साईं आहे त तव्हांजे नफ़े नुक़सान पहुचाइण वारो भी अल्लाह साईं। बस इहो अक़ीदो महिरबानी करे मदीने वाले साईं जो अक़ीदो उन अक़ीद के जीअ में जाईंदियो उन अक़ीद के संभालियो। मुझे प्यारे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के वॾा ईज़ा मिलिया इन अक़ीदे जे करे वॾा ईज़ा मिलिया। साईं जन मक्को शरीफ छॾे मदीने शरीफ हिजरत करे हलिया
अबान वतन विचारो साईं छड़ियों तो वने अखिन मुबारक पानी तो वही केॾो ॾुखियो मरहलो केॾो ॾुखियो वक़्तु हो जंहिंमें 40 साल ज़िंदगी मुबारक साईं नबूवत खां अॻु में गुज़ारी वरी 13 साल मक्के शरीफ में रहा नबूवत जे ऐलान खां बाद वो साईं वीचारो अखियुनि मां पानी वहाए जुदाई जे करे वीचारो वञे तो काबतुल्लाह शरीफ जे तरफ मुंह करे दुआ तो करे फरमाए तो अकुल रब्बि अदखिलनी मुदखल सिद्क़ व अखरिजनी मुखरज सिद्क़ दादियां जो सुभान अल्लाह ओ हिन कुरान शरीफ में दुआ लिखी पई दो जेका हिजरत वारी रात बिछड़े साईं दुआ घुरण फरमाए ओ हिन कुरान शरीफ फरमांदा वकुल रब्बि अदखिलनी मुदखल सिद्क़ व अखरिजनी मुखरज सिद्क़ व अखरिजनी मुखरज सिद्क़ वजअल ली मिन लदुनक सुल्तानन नसीरा ओ मुंहिंजा अल्लाह मां नबी भी आहियां छा फरमान मां पैगंबर भी आहियां मां रसूल भी आहियां पर मां खे ज़ालिमन तंग करे छॾियो आहे मके जे काफ़िरनि ऐं मुशरिकनि तुंहिंजो हुकुम थी वियो आहे लॾियूं थो वञा ओ मुंहिंजा अल्लाह साईं दुआ तो घुरां त मके मां अमन अमान मां कढण भी तुंहिंजो कमु आहे वरी अमन अमान असां मदीने शरीफ पहुचाइण भी तुंहिंजो कमु आहे फरमांदा वजअल ली मिन लदुनक सुल्तानन नसीरा ओ मुंहिंजा अल्लाह साईं तो खां सवा को मददगार न आहे मां मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अर्ज़ खे क़बूल फरमा वाह जो साईं जो अल्लाह को दुआ घुरे अल्लाह जे हवाले थी हिजरत जी रात हली पिया अजी गारे सौर में पहुंचा गारे सौर में पहुंचण खां बाद काफ़िर जी पेरो खणी गार जे दरवाजे जे ॿाहिरों अची बीह रहिया अबू बकर सिद्दीक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु ये निहारियो तो काफ़िरनि जा पेर नजर आया गार में ॿाहिरां सिद्दीक अकबर जे अखियुनि में पानी अची वियो अखियुनि में पानी तो वही साईं फरमायो सिद्दीक अकबर छो थो रोए छो थो ये आंसू वाहे ये ॻोड़ा वाहे जैसे ताजे गम जे करे मां झुरी पियो आहियां मांखे पंहिंजी परवाह न आहे मां सिद्दीक जी हिकिड़ी जान आहे पर हज़ारे लखे जानियूं हुजनि मां हिकु हिकु कंदो तव्हांजे मथां कुर्बान कंदो पर मांखे तव्हांजी जुदाई तव्हांजे गम झोरे विधो आहे मतां काफ़िर हेठि लियो पाइनि तव्हांखे तकलीफ़ पहुचाइनि मतां अंदरि दाख़िल थियनि मतां तव्हांखे ईज़ा पहुचाइनि इमामुल अंबिया सरताजुल अंबिया मिठड़े नाले वाले हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तहज़न इन्नल्लाह मअना इन गाल ते भी सुभान अल्लाह आते जागे खुशी में जो सुभान अल्लाह फरमाए इज़ यक़ूलु लिसाहिबिही सजी थोड़ी आयत वधाए पढ़ा सानियस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न ला तहज़न ला तहज़न इन्नल्लाह माना ओ मुंहिंजा सिद्दीक ला तहज़न गणती न कर इन्नल्लाह माना पढ़ो तो सही इन्नल्लाह माना ओ मुंहिंजा सिद्दीक मासां ऐं तोसां गॾु अल्लाह आहे कुझु ई करे न सघंदा साईं वाह जो पंहिंजे ख़ादिम खे पंहिंजे
आशिक के परवाने के दिल जाए नी जेका कुरान शरीफ में दिल जाए लिखी पई आ क़यामत ताईं लिखियल रहंदी। इं न फरमायो तो अन माक सिद्दीक़ छो तो गणती करे मां तोसां गॾु आहियां। इं न फरमाया तो मुझे गॾु हुजण सां मसइले जो हल नाहे। फरमांदा ला तहज़न इन्नल्लाह माना। ओ मुझा सिद्दीक़ गणती न कर मां इमामुल अंबिया तो तोसां गॾु आहियां पर मूंसां अल्लाह साईं गॾु आहे तोसां बि अल्लाह साईं गॾु आहे जेको असां ॿिन्ही जो मददगार ऐं मुहाफ़िज़ आहे। वाह जो मुझसे साईं दिल जाए नी वाह मुंहिंजा वाह मिलाए मदीने वारे साईं को मथे केरु आहे चौदा मथे को आहे ई न को ॼायो ई न आहे को ॼमंदो ई न। जंहिं साईं के अल्लाह से हीअ सूखड़ी ॾिनी आहे जंहिंजो नालो क़ुरान शरीफ़। फरमाए तो ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ला रैब किताब इमामुल अंबिया साईं मथो नाज़िल थियो आहे जेको क़यामत ताईं रहंदो। जेको मदीने वाले साईं जी सारा ॿुधण वारो क़ुरान शरीफ़ मदीने वाले साईं जी सारा सां भरियो पियो आहे। कंहिं जाइ ते अल्लाह से फरमायो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला इल्ला क़लीलन निस्फ़हु अव इनक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। अञा सुभान अल्लाह। ओ चादर पाए सुम्हण वारा मुंहिंजा नबी या अय्युहल मुज़म्मिल चादर मुबारक पंहिंजी परे कर कुमिल लैल इल्ला क़लीला। ओ मुझा सोहना नबी कुछ जाग कुछ रात उथ साईं उथी करे छा कयां फरमाए वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। जागी करे मां अल्लाह जे साम्हूं ठाए ठाए क़ुरान शरीफ़ पढ़ो। वरी कंहिं जाइ ते अल्लाह से फरमायो यासीन ॻाल्हाए जो सुभान अल्लाह। फरमाए यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। या यासीन वारो लक़ब कंहिंखे मिलियो आहे जो मदीने वारे मिठड़े साईं। कंहिं जाइ ते फरमाए या अय्युहल मुद्दस्सिर। कंहिं जाइ ते रब रहमान फरमायो मुंहिंजा नबी मां तोखे लक़ब त वॾा ॾिना आहिनि पर नालो खणी ॿुधाए थो छॾियां मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा तराहुम रुक्अन सुज्जदा तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। मदीने वाले साईं जो नालो भी अल्लाह से खयो। वरी अबू बकर सिद्दीक़ जो ज़िक्र भी करे छॾियो त वल्लज़ीना माहू मुझे नबी सां गॾु ई गॾु रहण वारो सिद्दीक़ अकबर। वरी अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार वरी काफ़िरनि जे मथां सख़्त रहण वारो सदाईं जलाल में गुस्से में
काफ़िरनि जी मथां चिड़ लहंदी न हुई उहो हुयो त हज़रत उमर फारूक साईं सभु चयो रज़ी अल्लाह ताला अन्हु वरी फरमाया रहमाउ बैनहुम ॾाढा ई नथा चओ सुभान अल्लाह रहमाउ बैनहुम पाण में प्यार ऐं मोहब्बत करण वारो वॾे में वॾो हुयो त मुंहिंजो उस्मान ज़िन्नुरैन हो आहे जो प्यार करे ज़िंदगीअ में पंहिंजनि दोस्तनि सां मल्हाए आयो वरी फरमाए त तराहुम रुकान सुजदा वरी नमाज़ पढ़ण वारो वॾे में वॾो रुकू करण वारो टिका सजदा करण वारो हुयो त मुंहिंजो अली उल मुर्तज़ा हुयो ॾाढा ई नथा अचो सुभान अल्लाह फरमाए तो तराहुम रुकान सुजदा अल्लाह से फरमाए तो ॾिसण वारा ॾिसंदो त मुंहिंजो अली उल मुर्तज़ा तव्हांखे कॾहिं रुकू में नज़र ईंदो कॾहिं सजदे में यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना यो इन जे करे तो घणा रुकू करे यो इन जे करे तो घणा सजदा करे अल्लाह से पाण ॿुधाए छॾियो यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना त अल्लाह मुंहिंजो मुखों राज़ी थी अदा हज़रत अली साईं जी छा तलब हुई अल्लाह से मुझो मां राजी थी फरमाए तो सीमाहुम फी वजूहिहिम सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद अल्लाह जी फरमाए तो घणा सजदा इन जे करे करे पियो त अल्लाह राजी थे पर एॾा सजदा करे आयो एॾा सजदा करे आयो एॾा सजदा करे आयो जो निर मुबारक पेशानी मुबारक ते सजदन जा निशान ही ठही बीठा असां वरी हुबदार सराहण वारा केड़ा केड़ा हिदरी हो सही हज़रत अली साईं जा केड़ा केड़ा आशिक हो केड़ा केड़ा परवाना हो सब अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मुबारक हुजनि पर नमाज़ भी ईअं सारे संभाले पढ़जो छड़ो नाले जा आशिक न थियो पान में नमाज जो नूर पैदा कयो हज़रत अली साईं वॾो बहादुर वॾो दिलेर जंहिंजी तारीफ़ कंदे अल्लाह ताला फरमायो वलम यख्श इल्लल्लाह हज़रत अली साईं जी बहादुरी के मञण वारो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह हज़रत अली साईं के दिलेर समझण वारो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह रब रहमान फरमाए तो मां शाहिद आहियां केर शाहिद आहे फरमाए तो अलम यख्श इल्लल्लाह मां अल्लाह शाहिद आहियां मां गवाह आहियां क़यामत ताईं शाहिद रहंदुमि क़ुरान शरीफ में शाहिद लिखाए छॾी आहे मुंहिंजो अली साईं मुंहिंजो बानड़ो मुंहिंजे हुक्म ते हलण वारो एॾो बहादुर एॾो दिलेर जो अलम यख्श इल्लल्लाह मां अल्लाह को सवा कंहिंखो डिॼंदो ई न हो अदा अल्लाह से फरमाए तो मुझे अली उल मुर्तज़ा बानू माखों सवा डिॼंदो ई न हो ऐं एॾो सखी मिजाज जो जंहिंजी सखावत क़ुरान शरीफ में ॿुधायल आहे वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा ढरा थिया सुभान अल्लाह हज़रत अली से वाह जो सखी हो जो वाह जो फरमाए तो युतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा वाह जो यतीमन जी संभाल करण वारो वाह जो मिस्कीनन जी संभाल करण वारो
वाह जो बेगुनाह बेकसूर कैदिन जी संभाल करण वारो हुयो त मुंहिंजो अलीउल मुर्तज़ा बानो हो। मां अल्लाह क़यामत ताईं पंहिंजे अलीउल मुर्तज़ा जी तारीफ़ करे थो छॾियां। जेसि ताईं क़ुरान शरीफ़ रहंदो तेसि ताईं मुंहिंजे अलीअ जी बि तारीफ़ हलदी रहंदी। ऐं एॾो वरी अल्लाह जो बानड़ो जो रब रहमान जे रज़ामंदी में गुज़ारींदो। सॼी सॼी राति बीठो हूंदो पर उनजो फर्ज़ंद अर्जुमंद जो उनजो हज़रत अलीउल मुर्तज़ा साईं जो बचड़ो जंहिंजो हज़रत इमाम हुसैन साईं नालो मुबारक आहे, करबला जे मैदान में जेको पंहिंजा बचड़ा कुर्बान करे वियो, सगीर पंहिंजा शहीद कराए वियो, कबीर पंहिंजा शहीद कराए वियो, पर पंहिंजी जिंद जान अल्लाह जे राह में कुर्बान करे वियो। वो भी वाह जो तौहीद परस्त हो, वाह जो नमाज जो पाबंद हो, वाह जो कुरान शरीफ जी तिलावत जो ज़ौक़ ऐं शौक़ रखण वारो हो, जंहिंजी तारीफ़ अल्लाह साईं जे ॿारनि हिननि लफ़्ज़नि में करण फरमाई आहे। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। हज़रत अली साईं जो बचड़ो करबला जे मैदान में चाढ़ो 3 ॾींहं बुख ते रहियो। घणा ॾींहं? 3 ॾींहं उन ते रहियो। साईं फरमाईंदा ओ ज़ालिमो तव्हांजो पाणी मांखे न खपे, तव्हांजी मानी मांखे न खपे। ओ ज़ालिमो मांखे अल्लाह जो रज़ामंदो खपे, मांखे अल्लाह साईं जी तौहीद खपे, मांखे अल्लाह साईं जी नमाज़ खपे, मांखे रब रहमान जो कुरान शरीफ खपे। चो वाह जो कुरान शरीफ पढ़ी विया। चो करबला जे मैदान में वाह जो कुरान शरीफ पढ़ी विया। कदें पढ़ंदा अल रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। कदें पढ़ंदा यासीन वल कुरानिल हकीम, कदें पढ़ंदा इन्ना आतईना कल कौसर। कदें काथों दा कुरान शरीफ पढ़न, कदें काथों दा कुरान शरीफ पढ़न। पर मां पंहिंजे मुर्शिद साईं जे मुरबी साईं जे कुरान शरीफ जे प्यार जे मथों सदके वञा। जॾहिं शहीद थी विया, मुंडी मुबारक धड़ मुबारक जुदा थी वई, तॾहिं बि मुंडी मुबारक कुरान शरीफ जी तिलावत करे पई, यासीन शरीफ जी तिलावत हले पई। ईमान वारो ये कुरान शरीफ जे मञण वारा हा, अमल करण वारा हा, नमाज जा पाबंद हा। अदा सच ॿुधाए जो इन मौक़े ते हज़रत इमाम हुसैन साईं नमाज न पढ़िया मयार हुई। 3 ॾींहं बुख ते रहण वारो साईं, 3 ॾींहं उञ ते रहण वारो साईं, बचड़ा शहीद था थियनि अखियुनि जे साम्हूं। 6 महीननि जो हज़रत अली असगर साईं शहीद थियो, अली अकबर साईं शहीद थियो। रत जो मैदान, मैदान करबला जो रत सां ॻाढ़ो नज़र थो अचे। पर फरमाईंदा ओ ज़ालिमो, ये मां सारे संभाले सब नमाज़ा पढ़ी आयो आहियां, तीअं मां 10 मुहर्रम शरीफ जी सुबुह जी नमाज़ भी पढ़दुमि, तीअं मां बेपारी जी 10 मुहर्रम शरीफ जी नमाज़ भी पढ़दुमि। पर ओ ज़ालिमो, तव्हां मूंखे भले पानी न ॾियो त न ॾियो, मानी न ॾियो त न ॾियो, बचड़ा मुंहिंजा शहीद करे छॾिया तो त मां अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियां। पर मां 3 पारीअ जी नमाज़ असर जी नमाज़ भी न छॾींदुमि। 14 हज़रत इमाम हुसैन साईं 3 पारी नमाज़ पढ़दे पढ़दे शहीद थी विया। चओ पढ़दे पढ़दे 1 रकात पढ़ी विया, 2 रकात जे सजदे में विया। नमाज में पढ़ंदा सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। ज़ालिमन सजदे जी हालत में, अल्लाह सजदे जी हालत में, नमाज जी हालत में ज़ालिमन धक हयो, सिर मुबारक धड़ मुबारक जुदा थियो। पर सुबहान रब्बियल आला जा नारा हणंदा अल्लाह साईं ॾे हलिया विया।
सब चो तो इंशाअल्लाह ताला असां अल्ब इंतज़ाम जा नक्शे कदम ते हली ज़िंदगी गुज़ारींदासीं। छड़ो नाले जा न गुलाम न थियो, ईमान वारो छड़ो नाले जा आशिक़ न थियो, सच्चा आशिक़ थियो, सच्चा। ओ ईमान वारो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में जेका कुर्बानी ॾियण फरमाई, हे कुरान शरीफ मुझे मथे दिया अल्लाह साईं ज़ात जो कसम आ, नाने साईं जे बाग जे लाइ, बाबे साईं जे बाग जे लाइ, ओ जी जल मां जे मिल्कियत बाग जे लाइ न, पंहिंजे वॾे भाउ इमाम हसन साईं जे मिल्कियत बाग जे लाइ न, अल्लाह साईं ज़ात जो कसम आ, इमाम हुसैन जेका कुर्बानी ॾियण फरमाई अल्लाह जे दीन जे लाइ, छा जे दीन जे लाइ, अल्लाह साईं जे दीन जे लाइ। यज़ीद जो दौर आ, यज़ीद जे दौर में व्याज आम, यज़ीद जे दौर में रिश्वत आम, यज़ीद जे दौर में चोरी आम, यज़ीद जे दौर में धाड़ा आम, हर गुनाह जो कम आम थियो। इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, जेस ताईं मां जीअरो आहियां महिनत कंदुमि त नाने साईं जो दीन कुरान शरीफ जो कानून जारी थी पए। अॼु जमियत उलमा इस्लाम वारा महिनत था करनि त अल्लाह साईं जी धरतीअ ते अल्लाह साईं जो निज़ाम अचे। कहिड़ा कहिड़ा हज़रत इमाम हुसैन साईं जे नक्शे कदम ते हलंदे इन जमात जो साथ ॾींदव। अदा जंहिंजो कायद मिलत इस्लामिया हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब आ, जेको चवे थो त अल्लाह साईं जी धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम हलाईंदासीं, इंशाअल्लाह ताला इन आलम सगूर जो साथ ॾींदव। नफ़रतूं छॾियो, बुग़्ज़ छॾियो, ईमान वारो हसद साड़ छॾियो, सच्चे माण्हुनि जो साथ ॾियो, मुजाहिद जो साथ ॾियो, इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं तव्हांजा बि बेड़ा पार कंदो। असुल दीन अल्लाह जो जेको अल्लाह साईं नसीब फरमायो आहे त उलमाए देवबंद खे मिलियो आहे। ॿिया बि असां ॿियनि खे बि घटि वधि न ॻाल्हाईंदासीं, उहे बि आशिक़ आहिनि मदीने वारे साईं जा, उहे बि परवाना आहिनि, उहे बि हुबदार आहिनि। ओ ईमान वारो उलमाए देवबंद सालिहीन आ, जमात आ, जंहिंजे जे मरण खां बाद अल्लाह साईं क़ब्रुनि मां बिश्त जी ख़ुशबू ज़ाहिर थो फरमाए। हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी सब जो रहमतुल्लाह अलैह, अल्लाह साईं जी ज़ात जो कसम आ, जॾहिं वफ़ात करे विया केतिरा ई ॾिहाड़ा क़ब्र मुबारक में ख़ुशबू ज़ाहिर थी, जेका माण्हू चवनि पिया त दुनिया जी ख़ुशबू लॻे ई नथी, जेका बिश्त जी ख़ुशबू आहे। हज़रत साईं लाहौरी सब जो रहमतुल्लाह अलैह, उन साईं जे क़ब्र मुबारक में ख़ुशबू। ऐं असांजो हज़रत मौलाना बाबो साईं शहीद मौलाना अब्दुल रज़ाक मेखू साहब सब जो रहमतुल्लाह अलैह, जॾहिं वफ़ात करे विया उनजे क़ब्र मां बि अल्लाह साईं ख़ुशबू ज़ाहिर फरमाई, जेका असांखे दुनिया जी ख़ुशबू न पई सम्झ में अचे, या बिश्त जी ख़ुशबू सम्झ में अचे। ओ ईमान वारो, असां बुज़ुर्गनि सालिहनि अल्लाह वारनि सां गॾु आहियूं, उन्हनि सां नक्शे कदम ते हलण में असां में अल्लाह साईं छा उहा क़ुवत ऐं ताक़त पैदा फरमाए जो इन्हनि भलारनि जे नक्शे कदम ते हलंदा रहूं, इन्हनि जे इतबा में हलंदा रहूं, तां ते असां जॾहिं अखियूं ॿूटींदा वञूं त रब रहमान जी तरफ़ खां क़ब्र बि असांखे बिश्त जो बाग़ नसीब थिए। बस मां सभिनी खे अर्ज़ु कंदुमि त जमियत उलमा इस्लाम जो साथ, इहा जमात हक़ वारी जमात आ, जो हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी सब जो रहमतुल्लाह अलैह ॿिए शरीफ़ वारो साईं फरमायूं त मूंखे अल्लाह साईं घुराईंदो, ए अब्दुल करीम छा खणी आयो मां वटि, कहिड़ो अमल आंदो थी? मां अर्ज़ु कंदुमि त अल्लाह साईं ॿियो त मूंखे अमल नथो यादि अचे, हिकिड़ो अमल यादि थो अचे, हिकिड़ो जेको मां जमियत उलमा इस्लाम में रुकनियत फारम भरायो, बस एतिरो अमल, ॿियो मूंखे यादि नथो अचे। साईं फरमायो अल्लाह जी ज़ात शाहिद आ, मां रब रहमान में उम्मीद थो कयां त इन अमल जे सदको अल्लाह से मूंखे माफ़ करे जन्नत में जाइ ॾेई छॾे।
पाण आलम भी हुया, पाण आमिल भी हुया, पाण कामिल भी हुया, पाण अकमल भी हुया, वाह जो साहिब करामत हुया। पर उन जे बावजूद फरमायो त जमियत उलमा इस्लाम में रुकनियत फारम मां भरियो आ, मांखे उम्मीद आ त इन अमल जे सदको अल्लाह से रहम करे जन्नत में विहारी। ईमान वारो हजरत मौलाना अब्दुल हई घोटो सब जो रहमतुल्लाह अलैह, हजरत मौलाना साईं अब्दुल हई घोटो घोटकी वारो तव्हांजे इलाके जो रहमतुल्लाह अलैह शेखुल अजीज उस्ताद उलमा शेख तफसीर आशिक रसूल फरमाए थो केतरा ई दफ़ा है कुरान शरीफ मथे दिखणी फरमाए थो त मांखे अल्लाह जी ज़ात जो कसम आ हे कुरान शरीफ मुझे मथे दिया मांखे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ालिबन 33 दफ़ा निंड में ज़ियारत नसीब थी। घणा दफ़ा हे कुरान शरीफ मथे दिखणी मता को यकीन न करे मता बेतमादी करे कुरान शरीफ मथे दिखणी फरमायो त 33 दफ़ा मांखे अल्लाह जी मेहरबानी सां नबी साईं जी ज़ियारत नसीब थी आ। फरमायो त वेझो वेझो मिठड़े साईं जूं ॿ टे में मुलाक़ातूं थियूं जंहिंमें फरमायो ए पुट अब्दुल हई हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम थी इन जमात खे न छॾीजांइ। ईमान वारो सभिनि खे अर्ज़ु आहे त इन जमात सां सचा थियो, पाण में वफ़ादारी कयो जो नमूनो पैदा कयो, बेवफ़ाई न कयो। जंहिं बि कलमो शरीफ पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ जन्नत आहे। असांजा हज़रत मौलाना साईं असांजा मोहतरम असांजा मुकरम साईं अली शेर साहब स्टेज ते रूनुमा थी चुका आहिनि। इंशाअल्लाह ताला वरी मिठड़े आवाज़ सां मिठड़े अंदाज़ सां बयानु करणु फरमाईंदा त तव्हांजो रहियो खुयो थक बि लही पए। चवंदा जंहिं बि कलमो शरीफ पढ़ियो आहे उन जे लाइ जन्नत में जाइ ठही पई आहे, बिश्त में उन जे लाइ बंगलो ऐं महलात आहे। रब रहमान फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ दुनिया में रहने वालो मां अल्लाह जो प्यार चाहने वालो मां अल्लाह जे कुर्ब के हासिल करने की नियत रखने वालो मुझा नबी ऐलान कर फत्तबिऊनी दादिया जो सुभान अल्लाह सर्टिफिकेट अल्लाह से दे दो सर्टिफिकेट फरमाए तो फत्तबिऊनी फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मां इमामुल अंबिया जी ताबेदारी करो तहां जो कमा अल्लाह से तहां सा प्यार करे जन्नत में विहारे छॾी। दुआ है अल्लाह से इमामुल अंबिया हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही माना में असांखे इत्तबा नसीब फरमाए, गुलामी नसीब फरमाए, ताबेदारी नसीब फरमाए। दुआ है अल्लाह से असांखे हमेशा हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम सां ताल्लुक़ निस्बत नसीब फरमाए। ये अल्लाह से असांजे मथां रहम फरमा। असांजे दोस्तनि भाइरनि जेका महिनत करणु फरमाई जलसो ऐं वाइद करायो ये अल्लाह से इन्हनि जी महिनत इन्हनि जूं काविशूं क़बूल फरमा। ये अल्लाह से जेके आया आहिनि वेठा आहिनि अदब एहतराम सां वेही क़ुरान शरीफ ॿुधो अथऊं ये अल्लाह से सभिनि जा बेड़ा पार फरमा। सभिनि खे अल्लाह साईं दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं नसीब फरमा। 3 दफ़ा पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। मेहरबानी करे वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। मेहरबानी करे वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।